मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उहो पैगम्बर आहे जंहिं तौहीद ते तमामु वॾे हिसे में कमु कयो, अल्लाह जी वहदानियत। छो त उन क़ौम जे अंदरि मुशरिक माण्हू ज़्यादा हुया, बुत परस्त ज़्यादा हुया, त इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम तौहीद ते वॾो कमु कयो। नंढाप खां वठी करे नबियुनि जे ज़हन जे अंदरि, नबियुनि जे दिलनि जे अंदरि अल्लाह ताला तौहीद खे समाए छॾींदो आहे। तौहीद जो मतिलबु ऐं माना आसान मफ़हूम में इहो ई अचे थो त अल्लाह खे हिकु मञणु ऐं उन जे अंदरि इन ॻाल्हि जो इक़रार करणु त अल्लाह सां गॾु कोई आहे ई न। अल्लाह पंहिंजी ज़ात में अकेलो आहे, सिफ़ात में अकेलो आहे, काइनात में अकेलो आहे, उन जो को मिसल न आहे, उन जो को मुशाबे न आहे, उन जी ताक़त जेतिरो कोई न आहे। उन खां अलावा जेको कुझु आहे हो अल्लाह जी मख़लूक आहे। हे पैगम्बर अची करे दुनिया जे अंदरि तव्हांखे मूंखे मैसेज ॾिनो ऐं सेम इहा ई ॻाल्हि इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे ॿुधायो। इब्राहीम अलैहिस्सलाम जी उमिरि नंढी हुई, अञा नंढाप में ई इब्राहीम अलैहिस्सलाम अहिड़ो कलाम पियो करे क़ौम सां ऐं अहिड़ा सुवाल पियो करे त क़ौम वारा परेशान बि थियनि पिया, हैरान बि थियनि पिया ऐं उन जो जवाबु जेको आहे न टकर में ॾेई न पिया सघनि। हे अल्लाह ताला सलाहियत ॾींदो आहे कंहिंखे, पैगम्बरनि खे अल्लाह ताला इहा सलाहियत ॾेई करे दुनिया तरफ़ मोकिले छॾींदो आहे। पोइ नबूअत जेकी जारी थींदी आहे उहा 40 साल में थींदी आहे। छाजे करे 40 साल में अमूमन इंसान जी जिस्म उन सलाहियत ते पहुचंदो आहे ताकी हाणे हे वॾी जेको आहे वॾो को कमु करे सघे थो, वॾो को पैगाम पहुचाए सघे थो। हर हिकु नबी नंढाप खां वठी करे नबी हूंदो आहे, बाक़ी उन जे मथां अल्लाह जा अहकाम ऐं वही नाज़िल जेकी थी आहे न उहा 40 साल खां बाद में थी आहे। त इब्राहीम अलैहिस्सलाम नंढी उमिरि हुई, बिल्कुलु अञा ॿार हुया। इन ॿार वारी उमिरि जे अंदरि पीउ सां जेको आहे ख़िताबु कयूं, पीउ खे ख़िताबु करे ॿुधायूं त पीउ जो नालो आज़र थो अचे। पुछा कंदा अबा हे आज़र छा थो करे? त हुन चयो त हे असांजा सभु ख़ुदा आहिनि न, इलाह आहिनि असांजा, हे बुत जेके रखियल आहिनि हे सभु असांजा इलाह आहिनि पुट। त पंहिंजे पीउ खे चयईं त हे जेके बि कुझु इलाह ॿुधाईंदो न हे सभु बातिल आहिनि, हे सभु बातिल आहिनि, इन्हनि खां कुझु बि नथो थी सघे। ऐं पीउ खे ॿुधाईं साफ़ अल्फाज़नि में त तूं वाज़े गुमराही जे अंदरि फाथल आहे, तूं गुमराही जे अंदरि फाथल आहे, वाज़े साफ़ अल्फाज़नि में ॿुधाईं, ॾिसो कंहिं क़िस्म जो ख़ौफ़ न कयईं। मतां यार पीउ जेको आहे दड़का ॾे, साफ़ ॿुधाईंसि ए अबा तूं जेको आहे न वाज़े हिकिड़ी गुमराही जे अंदरि फाथल आहे, बाक़ी इलाह जेको आहे न हे बुत नथा थी सघनि। पोइ इब्राहीम अलैहिस्सलाम क़ुरान हकीम हिन वाक़े खे बयानु कयो आहे। इब्राहीम अलैहिस्सलाम क़ौम खे सम्झाइण जे लाइ, क़ौम जे अकुलनि खे खोलण जे लाइ इब्राहीम अलैहिस्सलाम जीअं जो राति थी, छो त क़ौम ईअं तकड़े में कीअं सुधरे। क़ौम जे ज़हननि खे खोलण जे लाइ जंहिं टाइम राति थी त इब्राहीम अलैहिस्सलाम फरमायो त इहो सितारो जेको आहे मुंहिंजो रब आहे, हे पैगम्बर जी हिकमत आहे, दानाई आहे, चे हे जेको चिमके थो न हे अल्लाह अथव। इब्राहीम अलैहिस्सलाम क़ौम खे ॿुधायो त कुझु टाइम खां बाद में राति जीअं ढलिजी वई त उहो सितारो जेको आहे न पंहिंजी असुली कंडीशन छॾे वियो, सुबुह सां ज़ार ई न पई। पोइ ॿुधाईं त न न बिल्कुलु इहो ख़ुदा नथो थी सघे, ख़ुदा उहो आहे जेको हमेशह क़ाइमु दाइमु आहे। हे मिंट क़ाइमु थी वियो आहे न कि त ज़वाल अची वियो, चे कंहिं क़िस्म जो इहो त ख़ुदा न आहे। इन खां बाद में पोइ असांजी चंड निकितो, चंड जे अंदरि वॾी अञा रोशनी आहे, चंड निकितो। चंड निकिरण खां बाद में चवंदा इहो जेको न ख़ुदा आहे, इहो ई रब आहे को असांजो। क़ौम वारनि ॻाल्हि मुतवज थिया, वाक़ई असांजी इहा फेवर में ॻाल्हि थी हले न त इब्राहीम अलैहिस्सलाम जीअं जो उहो चंड वञी करे तुलूफ़ थियो ऐं चंड हेठि लथो, इब्राहीम अलैहिस्सलाम फरमायो कंहिं क़िस्म जो इहो ख़ुदा न आहे जो ख़ुदा खे ज़वाल कंहिं क़िस्म जो ईंदो ई न आहे।
हे त गाइब थी वियो आहे ऐं मसला असांजा कान हल कंदो हाणे। इन खां बाद में साईं सिजु ॿाहिरि निकितो। सिजु त हाणे सभिनी जे मथां ग़ालिब, सितारे जे मथां ग़ालिब, चंड जे मथां ग़ालिब। सिजु जो निकितो त पूरी दुनिया खे रोशन करे छॾी। चए सिजु जेको आहे रब अथव। हाणे कोमर अॼु मर्ज़ जे अंदरि फाथल हुया, इन मर्ज़ खां इब्राहिम इस्लाम ॿाहिरि पियो कढे। पोइ साईं सिजु सॼो ॾींहुं रोशन वॾो चिमके पियो। जहिड़ी शाम थी हाणे साईं सिज खे बि नेठि लहिणो आहे, सिजु लही वियो। इब्राहिम इस्लाम फरमायो त कतन जेको आहे न सिजु असांजो रब न आहे, असांजे रब खे त ज़वाल आहे ई न। अलाह उहो जेको हमेशह दाइम आहे, अलाह उहो हमेशह क़ाइम आहे। पोइ ॿुधाईंदे सभु कुझु बातिल अथव, हिन खां कुझु बि नथो थिए। पोइ वरी बुतनि जे तरफ़ माण्हू ॿुधंदो हे बि इलाह आहिनि। चए त हे कंहिं क़िस्म जा इलाह थी नथा सघनि। मां नंढाप खां वठी, इब्राहिम इस्लाम फरमायो मां नंढाप खां वठी करे इन जे मुख़ालिफ़ रहियो आहियां। ऐं पीउ खे ॿुधाईंदे हे जंहिंखे तूं पाण तामीर करे ऐं रखे थो न, त पीउ खे पुछाईं की हे भला को खाधो बि खाईंदा आहिनि? इब्राहिम इस्लाम फरमायो हे को खाधो बि खाईंदा आहिनि? चए कंहिं क़िस्म जो खाधो न खाईंदा आहिनि। चए खाधो भला हिन जा ॾाढो रखूं? चए खाधो रखो या न रखो, हिननि खे को फ़र्क़ु पवंदो ई न आहे। इब्राहिम इस्लाम फरमायो का ॻाल्हि तव्हांजी ॿुधनि नथा? चए ईअं बसि ख़ामोश थी वेठा आहिनि। इब्राहिम इस्लाम फरमायो कीअं पोइ तव्हांजो रब थी सघे थो जेको खाए बि नथो, जेको चुरे बि नथो, ऐं का तव्हांजी ॻाल्हि हक़ीक़त ॿुधे बि नथो? इहा इन ॻाल्हि जी तमामु वॾी दलील आहे त हे जेके बि बुत पिया अथव सभु बातिल अथव। हाणे असांजी दुश्मनी त शुरू थी वई इब्राहिम इस्लाम जे मथां। पीउ चुसि हाणे जेकी तूं ॻाल्हि कई आहे न, हाणे इन ॻाल्हि ते इब्राहिम इस्लाम जे पीउ खे वॾी खार लॻी। चए हे जेकी तूं ॻाल्हि कई आहे न, मां तोखे रजम कयां, यानी तोखे मां पथर हणी करे माज़ अला ख़तमु करे छॾियां। ऐं मुंहिंजो पुटु पर ॻाल्हि जेकी तूं वॾी ख़तरनाक कई आहे। त इब्राहिम साहिबु कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। अलाह जो जेको कलमो आहे न उहो बुलंद रहंदो ई रहंदो। अलाह जो कलमो बुलंद रहंदो ई रहंदो। पोइ हली करे इब्राहिम साहिबु ॾिठो हाणे हिन सॼे बातिल निज़ाम खे जेको आहे न ख़तमु करिणो आहे। अलाह जी तौहीद खे फोकस करे हुनखे बुलंद करिणो आहे। साईं हिकिड़े ॾींहुं जेको आहे न इब्राहिम इस्लाम जी क़ौम वारनि जो मेले जो हिकिड़ो ॾींहुं थियो, और पूरी क़ौम वई मेले ते। छो त मेले ते अमूमन माण्हू भॼंदा आहिनि न, पोइ हिते नज़र बि न कंदा आहिनि, सभु निकिरी विया मेले ते। जॾहिं मेले खां जीअं जो वापसी आया ऐं पंहिंजे इबादत में एंट्री कयूं, चए घर पहुता वञो, पहिरियों सजदो को करे वञूं। साईं जीअं जो हुन इबादत खाने में पहुता ॾिठईं सभिनी जी बुतनि जी गर्दन हेठि पई आहे। ऐं हिकिड़ो जेको बुत आहे जंहिंखे तमामु वॾी फ़ोकियत आहे ऐं जंहिंजी बाटी, जंहिंजो कदु ॿिनि बुतनि खां मथे आहे, ऐं उनजे कुल्हे ते हिकिड़ी तलवार रखी छॾियईं, हथोड़ो रखी छॾियईं। इब्राहिम इस्लाम पाण इब्राहिम इस्लाम निकिरी हुई था। क़ौमारा जीअं जो आहे, क़ौमारनि जो इहो नौजवान जेको आहे न सॼो कमु इन जो आहे, इनखे वठी चुसि। इब्राहिम इस्लाम खे जीअं जो पेश कयो वियो। इब्राहिम इस्लाम फरमायो हे तूं छा कयो आहे? हे केॾी तूं असांजे मज़हब जी तौहीन कई आहे? इब्राहिम इस्लाम फरमायो मां हे कंहिं क़िस्म जो इहो कमु न कयो आहे। हे ॻाल्हि माते त आणियो न, मां कंहिं क़िस्म जो इहो कमु न कयो आहे, बल्कि इहो जेको कमु कयो आहे न इन्हनि जे वॾे कमु कयो आहे। यानी इशारो त पाण ॾे ॾिनईसि त मां सभिनी खां वॾे में वॾो जेको आहियां न उहो मां तव्हांजो मां आहियां। हिते मथे अलाह जी ज़ात आहे, हेठि मां अलाह जो नाइब आहियां, यानी हुननि जो रसूल आहियां। हक़ीक़त में इशारो त पंहिंजी तरफ़ ॾिनईसि क़ौम खे त मां ई वॾो आहियां, पर हालांकि क़ौम वारनि जो डायरेक्ट इशारो कंहिं न वियो, सिधो हुन वॾे बुत ॾे वियो। त इब्राहिम फरमायो हिन ई बदवक़्तु इहो कमु कयो आहे। हे सभिनी खे जेको गर्दन लाइ करे ऐं पाण जेको सरबराह थियणु चाहे थो। त इब्राहिम इस्लाम कयो आहे हिनखे कहिड़ी सरबराही जी ज़रूरत पवंदी, हिनखे कहिड़ो जेको आहे कंहिं उहिदे जी ज़रूरत पवंदी? त इब्राहिम इस्लाम फरमायो हिन खां पुछा करे वठोसि, इनखे सभु हक़ीक़त ख़बर हूंदव। जंहिं हिन जी गर्दन लाथी आहे, जेकॾहिं अगरि ॿिए कंहिं न लाथी आहे न, पोइ इहो पको इहो ई अथव। त हुन चयो त हे घुमंदो ई न आहे, हे पंहिंजो हथु इस्तेमालु करे ई नथो सघे। ऐं हे इब्राहिम इस्लाम फरमायो पुछा कयो। इब्राहिम इस्लाम हे बिल्कुलु ॻाल्हाईंदो बि न आहे। इब्राहिम इस्लाम फरमायो हे ज़ालिमो मुशरिक आहियो, तव्हांखे ख़बर आहे त इहो ॿुधे बि नथो, इहो हले बि नथो, इन्हनि जा ॾो कीअं झुकिया पिया आहियो? मां त तव्हांखे उन अलाह जी तरफ़ सॼां थो जेको पूरी काइनात जे मथां उनजो कंट्रोल आहे, जेको हर टाइम ॿुधंदो बि आहे ऐं ॾिसंदो बि आहे। इब्राहिम इस्लाम फरमायो तोखे हाणे न छॾियो, हाणे सॼो कमु तूं कयो आहे, हाणे ॻाल्हि तूं पाण तस्दीक कई आहे। सही तमामु वॾी हिकिड़ी बाहि ॿारायूंसि इब्राहिम इस्लाम जे लाइ, तमामु वॾी हिकिड़ी बाहि ॿरी, जो रिवायतुनि जे अंदरि अचे थो हिन पूरी दुनिया जे अंदरि एतिरी बाहि आदम अलैहिस्सलाम खां वठी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी उम्मती ताईं न ॿरी आहे। जेकॾहिं सभिनी बाहि खे गॾु कयो वञे, दुनिया जे अंदरि केतिरी वॾी बाहि थी ॿरे हिन टाइम बि।
जंहिंते खाधा पचंदा, खाधनि खां अलावा बि बाहि इस्तेमालु थींदी आहे काफ़ियुनि शयुनि जे अंदरि। रिवायतुनि जे अंदरि क़यामत ताईं अहिड़ी बाहि न भरी आहे जेकी इब्राहिम इस्लाम जे लाइ ॿारी वई, ऐं उन बाहि जे अंदरि इब्राहिम इस्लाम जे अंदरि हे वॾे में वॾो इम्तिहान इब्राहिम इस्लाम खां पहिरियों अलाह ताला बाहि जे अंदरि हिफ़ाज़त कई, इब्राहिम इस्लाम खे निजात मिली। इब्राहिम इस्लाम पोइ हितां जेको सफ़र शुरू कयो, हिजरत कई, पोइ हिजरत करे शाम मुल्क हलियो वियो। पोइ इब्राहिम इस्लाम जे टकर में जेको आहे निमरूद आयो। हाणे बुत विया, उहो मामिलो सॼो क्लियर थी वियो। हाणे वरी इंसान पियो दवा करे ख़ुदा जी। निमरूद जो मां तव्हांजो रब आहियां। क़ौम वारनि खे पंहिंजे तरफ़ झुकाई, क़ौम वारनि खे चई त मां तव्हांजो अल्लाह आहियां, मूंखे सजदो कयो। क़ौम वारा साईं सभु सजदे में किरी पिया। बेवकूफ़ हिकिड़ी क़ौम हुई, मुशरिक क़ौम हुई, सॼी क़ौम जेके लेटी पई हेठि सजदे में। त इब्राहिम इस्लाम खे इहा जॾहिं ख़बर पहुती त इब्राहिम इस्लाम डायरेक्ट जेको आहे निमरूद जी तरफ़ विया ऐं ॿुधायो त तूं हे कहिड़ो कमु थो करे, हे कमु त हिन जे लाइक़ु सिर्फ़ु अलाह जी ज़ात आहे। निमरूद जो मां बि त ख़ुदा आहियां न, जंहिं ख़ुदा जी माज़ाला ॻाल्हि तूं थो करे न, उहो ख़ुदा मां ई आहियां। ऐं ॻाल्हि यादि रहे, जेको दुनिया जे अंदरि बंदो दावा ख़तरनाक कंदो आहे, ख़ुदा उनखे ज़लील बि ख़तरनाक क़िस्म जो कंदो आहे। निमरूदी दावा वॾी, हालांकि फ़िरौन जी दावा घटि हुई, पर ख़ुदि फ़िरौन जेको आहे दावा वॾी कई न त ख़ुदा ज़लील बि ज़्यादा कयो, ऐं निमरूदी दावा नंढी त ख़ुदा ज़लील बि यानी फ़िरौन खां घटि कयो अलाह ताला। त निमरूद जो मां बि जेको अलाह आहियां। त अहिड़ी तरह इब्राहिम इस्लाम फरमाया को दलील हूंदो आहे न अलाह जे लाइ, त ॾिसो अलाह जे लाइ को दलील हूंदो आहे। हे पूरी काइनात अलाह थो हलाए, त हिन जो हिकिड़ो दलील आहे यार काइनात जो कोई सिस्टम को सिस्टम हले थो। अहिड़ी तरह इब्राहिम इस्लाम फरमायो हे चंड, अहिड़ी तरह सितारा सियारा, हे सभु जेको आहे न हे मख़लूक आहिनि, इन्हनि जे मथां हिकिड़ी पावरफुल ताक़त आहे जंहिंखे असां अलाह था चऊं। हे सभु मख़लूक इन्हनि जे मथां जेको ख़ालिक़ आहे, जेको इन सिस्टम खे फिराए थो ॾींहुं राति में। त इब्राहिम इस्लाम फरमायो को दलील त हूंदो आहे न। चई दलील, इब्राहिम इस्लाम खे फरमाए तूं ॿुधा ख़ुदा जी क्वालिटी कहिड़ी आहे, अलाह जी छा सिफ़ात हूंदी आहे। हाणे निमरूद जो ॾिसां, हाणे पुछा थो कयां सभ खां पहिरियां त अलाह जी क्वालिटी छा आहे, अलाह जी सिफ़ात छा आहे। जेकॾहिं हे ॿुधाए थो अगरि मां में आहे त पोइ तकड़े में ॿुधाए वठंदुमि, तकड़े में मां बयानु करे ॼाण। त इब्राहिम इस्लाम फरमायो त अलाह उहो आहे जेको बंदनि खे मौत बि ॾींदो आहे ऐं ज़िंदा बि कंदो आहे। ऐं निमरूद खिली करे ॻाल्हि कई, चई इहा ॻाल्हि सभु आसान आहे, इहो कमु जेकॾहिं मां कयां त पोइ मां बि ख़ुदा आहियां न, इहो कमु जेकॾहिं मां खां थी थो वञे। त इब्राहिम इस्लाम फरमायो हा, इहो कमु जेकॾहिं अगरि कोई बि दुनिया जे अंदरि का आज़ादु करे थी न त उहो ई अलाह आहे। ऐं पूरी काइनात में कंहिंखे हिमत न आहे त कंहिंखे मारे ऐं कंहिंखे ज़िंदा करे ॾेखारे, कंहिंखे मारे ऐं कंहिंखे ज़िंदा करे ॾेखारे, कंहिंजे हथ में न आहे। त निमरूद छा कयो, ॿ पंहिंजा क़ैदी हुयुसि, ॿिन्हिनि खे जेको आहे ॿाहिरि घुराए करे ऐं हिकिड़े खे चई तूं हलियो वञ मार्केट मां चकर लॻाए अचु। हो साईं भॼंदो हुयो मार्केट में चकर लॻाए, ॿिए खे उते ई जेको आहे माराए छॾियईं, चई हेॾे से अलाह जी क्वालिटी। त इब्राहिम इस्लाम फरमायो हे ज़्यादा बेवकूफ़ आहे, ॿिया माण्हू त बेवकूफ़ हूंदा आहिनि पर हे बेवकूफ़नि जो बि को सरदार आहे। हिकु हाणे ॻाल्हि आहे त हिकिड़े खे छॾे न त तूं हलियो वञ, जेको आहे हाणे तूं आज़ादु आहे, तूं ज़िंदा आहीं, हिन खे जेको हिते मारे चई ॾिसो हे अलाह जी क्वालिटी आहे न, मां मारियो बि आहियां ज़िंदा बि कयो आहे। इब्राहिम इस्लाम फरमायो निमरूद अलाह ताला हिन खां अकुलु खसियो आहे, अलाह ताला हिन खां मत खसी आहे, पर हिन खां ख़ुदा अहिड़ी मत खसी आहे जो हिन ज़ालिम जी खोपड़ी बि कमु नथी करे। इब्राहिम इस्लाम फरमायो हिते बि चई अलाह जी ॿी सिफ़ात आहे, अलाह जी ॿी सिफ़ात आहे। अलाह जी ॿी सिफ़ात इहा आहे त ख़ुदा मशरिक़ खां रोज़ानो सिज खे कढंदो आहे, मग़रिब जे अंदरि ख़ुदा हेठि लाहींदो आहे। ऐं जेकॾहिं दुनिया जे अंदरि इहो कमु तूं करें थो पोइ तूं ख़ुदा आहीं। हाणे साईं निमरूद कान बीठ ॾे, हाणे छा करे, हिते साईं सॼी क़ौम जेकी आहे बिगड़ी वई निमरूद खां। निमरूद खे करे ॾेखारे इहो कमु, क़ौम वारनि खे चए न इहो कमु ॾुखियो, इहो कमु जेको मां न करे सघंदुमि। त इब्राहिम इस्लाम फरमायो ॾिसो हे अलाह जी ज़ात जी क्वालिटी आहे, अलाह जी सिफ़ात आहे त सिज खे उभारींदो अलाह आहे, वरी लाहींदो बि अलाह आहे। ऐं साईं निमरूद हिते पको दुश्मन थी वियो। जंहिं बि अलाह जी ॻाल्हि कई आहे न, ॾिसो बाज़ माण्हू कोई बि बंदो जेकॾहिं अगरि मां सां को इख़्तिलाफ़ु कंदो न या कंहिं मौलवियुनि सां इख़्तिलाफ़ु कंदो न त उनजी बेस इहा ई हूंदी आहे। जॾहिं बि क़ुर जी ॻाल्हि कंदव न, हदीस जी ॻाल्हि कंदव न, जेकॾहिं कोई दुश्मन थींदो न, हे पुराणी ॻाल्हि आहे ई न, हे नई ॻाल्हि आहे ई न, इहा पुराणी ॻाल्हि आहे।
ॾिसो नबियुनि जॾहिं बि ॻाल्हि कई न क़ौम फौरी तौरु चवंदो तव्हां असांजा दुश्मन इहो। छाजे करे नबियुनि ॾिसो न पंहिंजी तरफ़ां भला का ॻाल्हि ॿुधाई फौरी तौरु ॿुधायूं त हे असां ॻाल्हि जेकी कयूं था न हे असां ॻाल्हि अलाह जी कयूं था, ऐं उहा ॻाल्हि जेकी उन्हनि जे खोपड़ियुनि जे ऐं ज़हननि जे अंदरि अचे ई न पई, पोइ चवंदो असां तव्हांखे वञूं ई नथा। त फौरी तौरु निमरूद जेको दुश्मन थी वियो इब्राहिम इस्लाम जो, ऐं इब्राहिम इस्लाम तोखे जेको न आहे छॾिणो, साईं अलाह ताला निमरूद खे हलाक करे छॾियो। निमरूद जेको आहे न जनम रसीद थी वियो, अलाह ताला उनखे ख़तमु करे छॾियो। हाणे इब्राहिम इस्लाम खां अॻिते ॿियो बि हिकिड़ो इम्तिहान शुरू हुयो। अलाह ताला इब्राहिम इस्लाम खे 82 साल जी उमिरि में औलाद ॾिनी, इस्माइल अलैहिस्सलाम पुटु ॾिनो। पहिरियों घरवारी सारा हुई बीबी, उहा 82 साल ताईं यानी निकाह जे अंदरि रही, बाद में बि रही, ईअं न आहे को बाद में न रही, बाद में बि रही, पर बीबी सारा जेको उन चयो त हाणे हेॾी सारी मुंहिंजी उमिरि वॾी दराज़ थी वई आहे, का औलाद थी न आई, मां तोखे इजाज़त ॾियां थी, हिकिड़ी मुंहिंजी नौकिराणी आहे, हुन जो नालो छा आहे हाजरा आहे, तो उन सां निकाह कर। इन बेस ते निकाह कर त तोखे औलाद, इब्राहिम इस्लाम खे फरमाई तोखे कुझु औलाद थिए। चई इब्राहिम इस्लाम बीबी हाजरा सां निकाह कयो। निकाह करण खां बाद में फ़रिश्ता आया, बीबी हाजरा बिल्कुलु ज़ईफ़, ऐं अहिड़ी तरह इब्राहिम इस्लाम पाण बि 82 साल, वॾी उमिरि आहे, हिकिड़ी नंढी उमिरि न आहे। फ़रिश्ता आया, मुबारक ॾिनोसि, तोखे ख़ुशख़बरी हुजे ए इब्राहिम इस्लाम, अलाह ताला तोखे इस्माइल अलैहिस्सलाम पुटु अता कंदो। हे पहिरीं बिशारत, वरी ॿी बिशारत बि ॾिनोसि, अलाह ताला तोखे पुटु इसहाक जेको आहे अता कंदो। त सभ खां पहिरियां इस्माइल अलैहिस्सलाम पुटु थियो बीबी हाजरा खां। जंहिंजो पुटु पैदा थियो, अलाह ताला फरमायो ए नबी हाणे तोखे हिजरत करणी पवंदी। या अलाह कहिड़े तरफ़ हिजरत कयां? अलाह ताला हिजरत जो काॾे अलाह ताला हिजरत ॾियाराई? अलाह ताला हिजरत ॾियाराई मक्का जी सरज़मीन जी तरफ़। हाणे उन सरज़मीन पूरी ॾिसो, हिन टाइम बि मक्का जे अगरि कंहिं असां इलाइक़नि में वञूं न तव्हां हैरान ऐं परेशान थी वेंदव। हाणे ॾिसो केॾो ज़मानो गुज़री वियो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो गुज़री आयो, इन खां बाद में जेकॾहिं असां पोइ ते वञूं ईसा अलैहिस्सलाम जो ज़मानो गुज़री वियो, उन खां पोयां मूसा अलैहिस्सलाम उहो ज़मानो वियो, इब्राहिम इस्लाम घणो टाइम अॻ में आया आहिनि, यानी को हज़ारे साल वञी करे को बीहनि था इब्राहिम इस्लाम अचण खे। त दुनिया एॾी फास्ट हली, हिन टाइम बि जॾहिं मक्का जे कंहिं पहाड़ में तव्हां अंदरि वेंदव न तव्हां हैरान परेशान थींदो, यार हिते का आबादी आहे ई न कंहिं क़िस्म जी। त इब्राहिम इस्लाम जॾहिं मक्का जे क़रीब, मक्का खे तामीर करण खां बाद में मक्का जे क़रीब पहुतो न, त अलाह ताला फरमा हाणे हिन जॻह ते तूं पंहिंजी घरवारी खे ऐं पंहिंजे पुट खे छॾे करे ऐं मुंहिंजे तबलीग जे लाइ तूं हलियो वञ। त इब्राहिम इस्लाम बीबी हाजरा खे ऐं अहिड़ी तरह पुटु इस्माइल खे मक्का जे हिकिड़े रेगिस्तान इलाइक़े में अलाह ताला हुकुम ॾिनो, इते तूं छॾे करे ऐं तूं हलियो वञ। त हाणे साईं बीबी हाजरा औरत आहे, अहिड़ो इलाइक़ो, हे असांजो ॾिसो न, हे मस्तो माला ॾिसो, 5 लख माण्हू शहदादकोट में रहनि था। शहदादकोट जे अंदरि घणा था माण्हू रहनि? 5 लख माण्हू था रहनि। त अगरि हिन इलाइक़े जे अंदरि कोई बि को बंदो घर जे अंदरि पंहिंजी घरवारी खे अकेलो छॾे त उनजो हा फाटी पवंदो न। हालांकि 5 लख माण्हू रहंदा, हिन खां बाद में बि औरत न रही सघंदी घर में अकेली। ॾिसो सलाम पेश हुजे पोइ इब्राहिम इस्लाम जी घरवारी खे, जो हज़ारे मेलनि ताईं जानवर बि नज़र नथो अचे साईं, हज़ारे मेलनि ताईं जानवर बि नज़र नथो अचे। त अलाह ताला जेतिरो पैगम्बरनि जो मक़ाम हूंदो आहे न, त अलाह ताला उनखे घरवारी ॿेड़ियूं अता कंदो आहे। हज़ारे मेल इंसान परे जी ॻाल्हि आहे, जानवर बि कंहिं क़िस्म जो जेको नज़र न पियो अचे। ऐं घरवारी चयो त हाणे नेट इब्राहिम इस्लाम छॾे करे कंहिं क़िस्म जो इब्राहिम इस्लाम कलाम न कयो। इब्राहिम इस्लाम हलणु लॻो अॻिते। घरवारो चयो मूंखे ॿुधाए त वञ काॾे पियो वञे, केतिरे टाइम में मोटी ईंदे, मां तुंहिंजो इंतज़ारु कयां। कंहिं क़िस्म जो जवाबु न पिया ॾियनि। पोइ हली करे ॿुधायो छा भला अलाह जो को हकम आहे छा? अलाह जो को हुकुम आहे छा? चए हा अलाह जो हुकुम अची चुको आहे। अलाह जो हुकुम आहे इन करे। पोइ चईंदा अलाह जो जॾहिं हुकुम आहे न, पोइ बसि छॾे ॾे बसि। जंहिं अलाह जे कम लाइ वञे पियो न, जंहिं अलाह जी तबलीग लाइ वञे पियो न, हो अलाह मूंखे बिल्कुलु न छॾींदो। हाणे हे ॾिसो साईं, बीबी हाजरा जी क़ुर्बानी खे उन टाइम बीबी हाजरा इहा क़ुर्बानी ॾिनी। त इब्राहिम इस्लाम खे फरमायो बिल्कुलु तूं हलियो वञ, कंहिं क़िस्म जो टेंशन न कर। अलाह जी तबलीग खे यानी फ़ोक़ियत ॾे, अलाह जे हुकुम खे फ़ोक़ियत ॾे। जाॾे वञिणो आहे बिल्कुलु हलियो वञ, मूंखे कंहिं क़िस्म जो टेंशन न आहे। साईं इब्राहिम इस्लाम हलियो वियो। हाणे साईं अकेली पाण थी, जेतिरो पाणी मशकीज़े में इब्राहिम इस्लाम ॾेई वियो न, उहो पाणी ख़तमु थी वियो। हली करे खीर पीआरींदी रही बजड़ खे। 1 ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं औरत खे जेकॾहिं खाधो न मिले त औरत जो खीर ख़ुश्क थींदो। औरत खे जेकॾहिं पाणी न मिले त हुनजो जिस्म ई जेको कमु न कंदो त पोइ हुन मां खीर कान पैदा थींदो, छो त खीर पैदा थींदो खाधे मां।
औरत मानी खाईंदी पाणी पीअंदी त पोइ जिस्म जे अंदरि खीरु पैदा थींदो ऐं ॿारु पी सघे थो। ऐं जेकॾहिं कंहिं बि औरत जो खाधो ख़तमु करे छॾियो त उहा ॿार खे खीरु कुझु हिकिड़ो टेपो बि न पीआरे सघंदी, कुझु बि न पीआरे सघंदी। त बीबी हाजरा जो बिल्कुलु खीरु जेको ख़तमु थी वियो, इस्माइल इस्लाम कुझु पी न पिया सघनि। हालांकि खीरु ख़तमु थी वियो, इन खां बाद में पाणी बि ख़तमु थी वियो। क़ुर्बानी ॾिसिजो। पोइ हली करे जॾहिं उन जी शिदत लॻी इस्माइल इस्लाम खे ऐं गेरी जॾहिं उन में पहुता, पोइ इब्राहिम इस्लाम रुनो। रोअण खां बाद में रोअणु बंदि थी वियो। जॾहिं ॿार जो रोअणु बंदि थी वञे, इहा इन ॻाल्हि ते दलील आहे त ॿार खे शिदत बुख पहुती आहे या ॿार खे शिदत जो को मर्ज़ु पहुतो आहे। जॾहिं ॿार जो को आवाज़ु निकिरे ई न रोअण जो, पोइ हाणे मां त मां हूंदी आहे। बीबी हाजरा दौड़ लॻाई। नॉर्मल हिकिड़ी पहाड़ी हुई जंहिंखे हिन टाइम अगरि असां हाजी वञी करे हज ते जेकॾहिं सफ़ा ऐं मरवा ते न बीहूं, जेकॾहिं 7 जेको आहे चकर न लॻायूं, अलाह ताला फरमाए न उमिरो थींदो न हज थींदो तव्हांजो। हिकिड़ी नॉर्मल पहाड़ी हुई, उन ते चढ़ी, हिकु मरतबो चढ़ी लथी, चढ़ी ऐं लथी। छाजे करे चढ़ी ऐं लहे पई, ॾिसे पियो मथां को खूह नज़र अची वञे त पाणी जेको आहे पुट लाइ भरे करे खणी अचां। जॾहिं पहाड़ी खां हेठि थिए पई त पोइ इस्माइल इस्लाम गाइबु थिए पियो। पोइ हर चढ़े पई वरी लहे पई, 7 मरतबा इहो चकर लॻाई। अलाह ताला फरमायो तुंहिंजी इन क़ुर्बानी खे, ए इब्राहिम इस्लाम जी घरवारी, तुंहिंजी इन क़ुर्बानी खे क़यामत ताईं जारी सारी रखां। क़यामत ताईं हाणे बि ॾिसो वॾी तादाद में हाजी वेंदा न, 20, 30, 40 लख हाजी हज में वेंदा। हाजी जेकॾहिं इहो हिकिड़ो अमल छॾे ॾियनि न, कसम खणंदो सभिनी हाजियुनि जो हज न थींदो। हे फ़र्ज़ु अमल आहे, हज जे अंदरि फ़र्ज़ु अमल आहे। जेकॾहिं सफ़ा ऐं मरवा ते दौड़ न लॻायूं, यानी का क़ुर्बानी हूंदी आहे त अलाह ताला जेकॾहिं कंहिं मक़ाम खे क़यामत ताईं रखे थो न, त पोयां का वॾी हिकिड़ी क़ुर्बानी आहे। हे तकड़े में मामिलो ईअं न आयो आहे त अलाह ताला हे उम्मत जे मथां हुकुम जारी करे छॾियो। इन जे पोयां वॾी जेको आहे जान लॻी हुई इब्राहिम इस्लाम जी। त अलाह ताला क़यामत ताईं जेके हाजी हज ते वञनि, जेके हाजी जेके उमिरि ते वञनि, त अलाह ताला कंहिंजो उमिरि बि तेसिताईं क़बूल न कंदो आहे, के हज बि कामिल न थींदो जेसिताईं सफ़ा मरवा ते दौड़ न लॻाइनि। त इन खां बाद में अलाह ताला जो एहसान, हाणे ॾिसो इम्तिहान खां बाद में ख़ुदा जो जेको आहे न फज़ुल हेठि मिलंदो आहे, अलाह जो पोइ हेठि इनाम मिलंदो आहे। इनाम कहिड़ो लथो, अलाह ताला आबे ज़मज़म खे खोले छॾियो अथई। उहो पाणी एतिरो फज़ीलत वारो जेको इब्राहिम इस्लाम जे ज़माने खां हलियो, इब्राहिम इस्लाम जे ज़माने खां हलियो, ऐं जनाब मुहम्मद ऐं मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत बि पीए थी, ऐं क़यामत ताईं जेके बंदा ईंदा उहे पीअंदा रहंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हे पाणी उहो बरकत वारो पाणी आहे जेको क़यामत ताईं बंदि थींदो ई न। हा, हे पाणी बंदि न थींदो, पर अलाह जे नबी फरमायो जेकॾहिं बीबी हाजरा हिन पाणी खे बनो ॾेई करे रोके न, अलाह ताला पूरी दुनिया में हिन पाणी खे आम करे छॾियां। हे शहदाद कोट में वेही करे असां आबे ज़मज़म पीऊं आहे, दुबई वारा उते जेको आहे पीअंदा। हे पाणी एतिरो अलाह ताला हिन खे कुशा थो करे छॾियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं अगरि बीबी हाजरा हिन खे बनो ॾेई करे रोके न, बनो ॾिनेसि ख़ुदा उनखे उन जॻह ते महदूद करे छॾियो। इन खां बाद में ॾिसो इम्तिहान ते अञा कंप्लीट न थियो, इम्तिहान अञा अॻिते हलियो आहे। हाणे हे त इस्माइल इस्लाम बिल्कुलु नंढा हुया, हाणे इस्माइल इस्लाम जी उमिरि मथे चढ़ंदी वई। हाणे साल 2 साल 3 साल 4 साल, हाणे एतिरे टाइम में इब्राहिम इस्लाम बि मोटी आयो। पंहिंजे पुट खे ॾिठी ॾाढो जेको आहे सुकून महसूसु थियो, घरवारी खे ॾिठी वॾी राहत महसूसु थी। अलाह जो जेको आहे उहो पैगाम बि पूरो थी वियो, तबलीग जेकी करणी हुई उहो मुकमल थी वई। हाणे इब्राहिम इस्लाम जेको आहे पंहिंजे घर आया ऐं पुट खे ॾिठो। हाणे पुट जी साईं उमिरि तक़रीबन इहा क़ुरान हकीम जेकी बयानु कई उहा कहिड़ी कई आहे त इस्माइल इस्लाम भॼंदो वधे पियो। हाणे केतिरे टाइम में ॿारु भॼंदो आहे, एसे 5 साल जी उमिरि में ॿारु भॼंदो आहे, दौड़ लॻाईंदो आहे, एतिरी इस्माइल इस्लाम जी उमिरि थी। त अलाह ताला फरमायो जंहिंसां मां मोहबत कयां थो न, त हुनखां इम्तिहान अञा बि वठिणो आहे। छो त मुंहिंजी मोहबत में, मां मोहबत करण में तमामु हदुनि खां क्रॉस करिणो पवंदो आहे। अलाह सां मोहबत का नॉर्मल ॻाल्हि आहे भला। असां निमाज़ पढ़ंदो, जेकॾहिं मथे में सूरु पवंदो असां निमाज़ खे छॾे था ॾियूं। ॾाढ़ी देखीसीं कंहिं दुकान खां कढियो, ॾाढ़ी कटाए छॾ बाबा, हे ॾाढ़ी रखी आहे, माण्हू दुकान ते नथा बीहारनि। हे असांजो इहो ई माना, असांजो 5 वक़्त निमाज़ ज़िंदगी में न पढ़ी, अचानक 5 वक़्त निमाज़ पढ़ीसीं न, उन ॾींहुं को कारोबार न लॻो। हाणे पोइ असांजे ज़हन में इहा ॻाल्हि थींदी यार निमाज़ पढ़ी आहे, इन करे लॻे थो कमु इहो थियो आहे। जॾहिं बि नेकी तरफ़ ईंदो त अहिड़ा कम मामला साम्हूं नज़र ईंदा। त अलाह ताला फरमायो ए इब्राहिम इस्लाम मां सां मोहबत करंदो न, त तोखे मोहबत में अञा अॻिते हलणो पवंदो। अलाह ताला हुकुम ॾिनो, ख़्वाबु ॾिठो इब्राहिम इस्लाम।
इब्राहिम इस्लाम ख़्वाब ॾिठो, ख़्वाब ॾिठईं त पंहिंजे पुट खे जेको ज़िबा थो कयां। हिकु मरतबो ख़्वाब ॾिठईं, इब्राहिम इस्लाम ध्यानु न कयो। ॿीहर ख़्वाब ॾिठईं, इब्राहिम इस्लाम खे ॻाल्हि सम्झ में न आई। टीहर ख़्वाब ॾिठईं, इब्राहिम इस्लाम खे वॾो धकु लॻो दिलि जे अंदरि, छो त नबी जो ख़्वाब क़ाइम मक़ाम वेही जो हूंदो आहे। असांजो ख़्वाब अमूमन सभु कूड़ा, असांजा ख़्वाब अमूमन सभु कूड़ा, जेके बि असां ॾिसंदा आहियूं सभु जेको आहे कूड़ ते मबनी हूंदा आहिनि। पर नबी खे जेको ख़्वाब ईंदो आहे उहो सचो ख़्वाब हूंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी अंदरि जेके ख़्वाब ॾिठा अलाह जे नबी जीअं जो बयानु कया न, उहो फौरी तौर उहे ई साबित थिया। अलाह जे नबी हिकिड़े जंग जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुया। उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो ख़्वाब ॾिठो। अलाह जे नबी फरमायो, ए साहब मां ख़्वाब ॾिठो आहे, मुंहिंजी तलवार आहे, उहा मुंहिंजी तलवार विच खां भॼी पई आहे। उहा तलवार छा आहे, मुंहिंजी विच खां भॼी पई आहे। त साहिबनि जो साईं हिन जी ताबीर छा आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन जंग जे अंदरि मुस्लमाननि खे नुक़सानु ज़्यादा पहुचंदो। जॾहिं साहब उते वञी करे पहुता, तमामु वॾी तादाद में साहब उन जंग जे अंदरि शहीद थी विया। हे नबी जो ख़्वाब आहे पर क़ाइम मक़ाम वेही जी। अलाह ताला अॻ में इतला ॾेई करे ॿुधाईंदो आहे त इब्राहिम इस्लाम खे टियों मरतबो जॾहिं ख़्वाब आयो, कंहिं कंहिंसां पुछां की फौरी तौरु ख़बर पई हुई त हे अलाह ताला हुकुम थो ॾिए पुट खे मुंहिंजे नाले ते क़ुर्बान कर। पुट खे मुंहिंजे नाले ते घरवारी खे बिल्कुलु तयारु करे छॾियो पंहिंजे पुट खे। मां पंहिंजे पुट खे शेर ते वठी थो वञा, सफ़र ते वठी वञा, साईं वञी करे पहुतो उन जॻह ते इब्राहिम इस्लाम पहुतो जंहिं जॻह ते इब्राहिम इस्लाम ख़्वाब में ॾिठो त पुट खे ज़िबा थो कयां। हाणे इब्राहिम इस्लाम ॾिठो त हाणे नंढो ॿारु आहे, 5 साल जो ॿारु आहे, ऐं आहे बि मुंहिंजो पुटु, छो त नबी जे पुट जे अंदरि सिफ़ात बि त नबी वारी हूंदी न। इस्माइल इस्लाम पाण नबी आहे, इब्राहिम इस्लाम पाण नबी आहिनि न, पर अहिड़ी तरह इस्माइल इस्लाम बि नबी आहे, इसहाक़ इस्लाम बि नबी आहे। पर नबी जो पुट जे अंदरि क्वालिटी बि अलाह ताला जेकी रखंदो आहे न, सिफ़ात रखंदो आहे, उहा बि एतिरी वॾी रखंदो आहे। त पुट खां पुछा करणु चाहे पियो, 6-7 साल छा उमिरि हूंदी आहे नंढे ॿार जी, ऐं पुछा की न पुट मां ख़्वाब ॾिठो आहे त मां तोखे ज़िबा थो कयां राति जो, मां राति ख़्वाब ॾिठो तोखे मां ज़िबा थो कयां ऐं तुंहिंजी मां गर्दन थो कटियां। हाणे इहा ॻाल्हि जेकॾहिं असां पंहिंजे नंढे ॿार कंहिंखे ॿुधायूं त उहो छा चवंदो, अबे जी खोपड़ी ख़राबु थी आहे न। उहो पहिरीं ॻाल्हि त ॿार हिनखे तसवर कंदो ई न त पीउ मुंहिंजो मूंखे चवे छा थो। पर नबी आहे, नबी जे ॾिसो नबी नंढो आहे पर ॻाल्हि फौरी तौरु सम्झी वेंदो। मां पोइ ॻाल्हि ते मुड़ी थो चवां, नबी माउ जी पैदाइश खां वठी करे नबी हूंदो आहे, आख़िरी टाइम ताईं उन में सिफ़ात उहा ई हूंदी आहे, उन में ज़हन उहो ई हूंदो आहे, उन में अलाह ताला अकुल जेको रखंदो आहे उहो ओतिरो ई वॾो रखंदो आहे। त इस्माइल इस्लाम नंढो आहे बिल्कुलु। इहा ॻाल्हि जंहिंजो ॿुधई त फौरी तौरु पीउ खे छा चए अबा पोइ वारो कर न, कहिड़ी ॻाल्हि लाइ टेंशन थो करे भला, चए अलाह जो पैगाम, चए हा अलाह जो हुकुम अची चुको आहे, चए पोइ हिमत कर। त अहिड़ी तरह इब्राहिम इस्लाम ॾिठो हे ॿार आहे, हाणे हे चवण थो छा थो चए भला, लॻे थो हिन ॻाल्हि जेकी मुंहिंजे पुटु सम्झी न आहे। त पुट खे वरी ॿीहर दुबारा ॿुधाई त पुट छुरी सां ज़िबा थो करिणो पए तोखे, तुंहिंजी जेको आहे न साफ़ु ॿुधाई, सवा चिटी ॻाल्हि ॿुधाई, तुंहिंजी गर्दन इन ते मां छुरी रखे करे मां हिनखे ईअं कटींदुमि। जॾहिं इहा क्लियर ॻाल्हि ॿुधाई न, पोइ इस्माइल इस्लाम कड़ो कलम कयो, चइबा मां ॻाल्हि सभु तुंहिंजी सम्झां थो, अलाह हुकुम ॾिनो आहे तोखे त मां ज़िबा ॾियो न त मूंखे ज़िबा कर। पोइ हाणे मूंखे ज़िबा कंदे न मूंखे मुंहिंजी फज़ीलत ॾिसिजांइ, मूंखे तोखां मूंखे मिलंदो अलाह तोखां बहितर आहे। तूं पीउ आहे, तूं नबी आहे, तुंहिंजे जॻह ते मूंखे अलाह मिलंदो, अलाह तोखां बहितर आहे। ऐं अहिड़ी तरह जाते हिते वेठा आहियूं, हे सरज़मीन दुनिया आहे, हिन दुनिया जे बदिलो अलाह ताला जन्नत मूंखे ॾींदो आहे। केतिरो 6 साल जो ॿारु, ऐं कलाम केॾो भारी आहे। तुंहिंजे मुक़ाबले में मूंखे छा मिलंदी, तुंहिंजे मुक़ाबले में अलाह जी ज़ात मिलंदी, ऐं दुनिया जे बदिलो अलाह ताला जन्नत पियो ॾे। त दुनिया खां त जन्नत बहितर आहे न, हे को सौदो नॉर्मल आहे। ऐं पीउ खे चवंदा हिमत कर, बसि हिमत कर। ऐं अहिड़ी तरह पाण पोइ इब्राहिम इस्लाम खे नसीहत पियो करे त ऊंधो लेटाए छॾ, मतां अलाह जे अमुर जे अंदरि कोताही थी सघे, मतां तूं पीउ ऐं मां पुट कमु न करे सघूं। इहो इब्राहिम इस्लाम ऊंधो लेटायो पुट खे, ऐं पोइ जेको आहे वारनि खां वठी करे पोइ जेको छुरी थो रखे, अलाह ताला पंहिंजे अमुर सां इस्माइल इस्लाम खे परे करे, ऐं उते अलाह ताला दुंबो जेको आहे न उहो ज़िबा करायो। ऐं रिवायतुनि जे अंदरि आयो आहे त आसमान जा फ़रिश्ता
आदम अलैहिस्सलाम खां वठी करे आसमान जा फ़रिश्ता ज़िंदगी में कॾहिं बि न रुना आहिनि। सिर्फ़ु 2 मरतबा आसमान जा फ़रिश्ता चीखूं करे रुना आहिनि। तमामु वॾो जेको तादाद में रुना, उहो कहिड़ो? हिकु जंहिं टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ताइफ़ जे अंदरि पथर लॻा, हिकु इन टाइम जेको आसमान जा फ़रिश्ता वॾे आवाज़ में रुना, ऐं ॿिए टाइम जॾहिं इस्माईल इस्लाम खे इब्राहिम इस्लाम ज़िबह करे पियो, ऐं फ़रिश्ता ॾिसनि पिया त हे ज़ईफ़ हिकिड़ो जेको अची ॾाढ़ी सां पीउ आहे ऐं पुट खे ज़िबह थो करे, त हिन ॿिनि मौक़नि ते आसमान जा फ़रिश्ता रुना आहिनि। ज़िंदगी में कॾहिं बि आसमान जा फ़रिश्ता आदम अलैहिस्सलाम खां वठी करे न रुना आहिनि। हे मंज़र बि जेको उहो अजीब आहे। त अल्लाह ताला फ़रमायो क़द सदक़्त रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। ए इब्राहिम इस्लाम, बसि हाणे कमु जेको आहे उहो पूरो थी वियो। मां जेको तो हुकुम कयुमि न, उन कम जे अंदरि तूं पास थी वहीं। हाणे जेको आहे मां तुंहिंजो पुटु तोखां परे करे छॾियो आहे, हे दुंबो जेको आहे ज़िबह करे ॾेखारियो आहे। अल्लाह ताला फरमायो मूंखे एतिरो पसंदि थी वियो आहे, हाणे आख़िरी नबी जी उम्मती अचे उन्हनि जे मथां बि क़ुर्बानी फ़र्ज़ु थो करे छॾियां। असां जेकॾहिं मालदार आहियूं, क़ुर्बानी न कयूं, गुनाहगार थींदासीं। तरीक़ो कंहिंजो आहे, कहिड़े नबी जो तरीक़ो आहे? हे इब्राहिम इस्लाम जो तरीक़ो आहे। हे हिकु तरीक़ो। अहिड़ी तरह ख़तनो करणु यानी ॿार जी तौरु करणु कंहिं नबी जे अंदरि न आहे। इब्राहिम इस्लाम जी सुनत असां अदा पिया कयूं। हा साईं, हे बगलनि जा वार वठणु कंहिं नबी जे अंदरि न आहे। हे इब्राहिम इस्लाम जी सुनत असां अदा था कयूं। हे हज जे अंदरि सफ़ा मरवा ते दौड़ करणु कंहिं नबी खे इहो मक़ाम ऐं शरफ़ ॾिनो, अल्लाह ताला इब्राहिम इस्लाम जे करे ॾिनो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा शरीयत आहे जंहिंजे अंदरि तमामु वॾा अहकाम कंहिंजा आहिनि, हो इब्राहिम इस्लाम जा आहिनि। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज थी विया, ॾिसो अल्लाह ताला एज़ाज़ अञा केॾो पियो ॾे। असांजो नबी तमामु नबियुनि खां बुलंदी ते मथे, तमामु नबियुनि खां, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज थी विया न, उते सभई अंबिया सभई नबी पाण जेको क़दम खणंदा आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे अची करे हथ मिलाईंदा विया, ऐं अहिड़ी तरह मुसाफ़ो कंदा विया, निकिरंदा विया तमामु नबी। ऐं जॾहिं रिवाज थी अचे, जॾहिं इब्राहिम इस्लाम मुलाक़ात कई न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण 2-3 क़दम खणी करे इब्राहिम इस्लाम सां मिलिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण क़दम खणी करे ॾिठो त जेको दुनिया जे अंदरि बैतुल्ला आहे, सेम टू सेम अहिड़ो बैतुल्ला 7 आसमान ते अल्लाह ताला जोड़े छॾियो आहे। ऐं उन बैतुल्ला खे टेक ॾेई करे इब्राहिम इस्लाम नंढनि ॿारनि खे जेको आहे पढ़ाए पियो। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण क़दम खणी करे इब्राहिम इस्लाम सां 7 आसमान ते मुलाक़ात कई आहे। ऐं अहिड़ी तरह इब्राहिम इस्लाम फरमायो अची वियो उहो नबी जंहिंजे करे अल्लाह ताला काइनात खे जोड़ियो आहे, ऐं जंहिंजी शफ़ात खां अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे बख़्शे छॾींदो। हे अल्लाह जे नबी खे कंहिं फज़ीलत बयानु कई इब्राहिम इस्लाम। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फज़ीलत तमामु मथे आहे, पर अल्लाह ताला मक़ाम ॿुधाइणु चयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निस्बत सां इब्राहिम इस्लाम मुंहिंजो ॾाढो थिए। ऐं बार बार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा मां उन्हनि जो पुटु आहियां जेके ज़बिया हुया। मां 2 ज़बीन जो अल्लाह जे नबी फरमायो मां पुटु आहियां। हिकु जेको निस्बत ॾिनो पंहिंजे ॾाॾे तरफ़ इस्माईल अलैहिस्सलाम जी तरफ़, छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नसब वञे थो न, उहो डायरेक्ट इब्राहिम इस्लाम सां वञी करे पोइ मिले थो। ऐं 2 नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो पीउ अब्दुल्ला, उहो जॾहिं उन बासी हुई त जेकॾहिं अगरि असांजो पुटु हे जेको सही थी वेंदो न, पोइ असां हिन जे लाइ हज़रत अब्दुल मुतलिब बासी हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिद साहब जॾहिं दुनिया में हुया न, नौजवान त शदीद बीमार थी पिया, त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे जेको आहे बासी त जेकॾहिं मुंहिंजो पुटु सही थी वेंदो त पोइ मां 1000 ऊँट जेको आहे अल्लाह जे नाले ते ज़िबह कंदुमि। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद साहब अब्दुल्ला सही थियो, बिल्कुलु सही थियो, तंदुरुस्ती अची वई, बीमारी वई, पोइ जेको न 1000 ऊँट जेको आहे न ज़िबह कया अब्दुल मुतलिब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाॾे। इन करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा जेको मुंहिंजो ॾाॾो आहे अहिड़ी तरह मुंहिंजो पीउ आहे, 2 ज़बीन जो मां औलाद आहियां। हिकु निस्बत ॾिनऊं इस्माईल इस्लाम जी तरफ़, ऐं ॿियो पंहिंजे वालिद साहब जी तरफ़ ॾिनऊं। त मां पासो एॾे वॾे मक़ाम खां बाद में अल्लाह राज़ी थींदो आहे। ऐं हिन टाइम तमामु वॾो मुक़दस, तमामु वॾी फज़ीलत वारो ॾींहुं पहुचे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हे जेके अय्याम में हे जेके आहिनि ज़ुलज वारा ॾींहं आहिनि, अल्लाह वटि वॾे में वॾी जेकी नेकी आहे, वॾे में वॾी जेकी नेकी आहे न, उहो जानवर खे ज़िबह करण वारी नेकी आहे। अल्लाह ताला जेकॾहिं साहिब निसाब बणायो, अल्लाह ताला माल ॾिनो आहे न त ज़िबह कयो। जेकॾहिं अगरि पैसो न आहे न, पोइ कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आई। ग़रीब आहियूं न त अल्लाह ताला लाज़मी न कयो आहे, पर जेकॾहिं अल्लाह ताला मिल्कियत ॾिनी आहे, पैसो ॾिनो आहे न, त हाणे असांजे मथां लाज़मी आहे त असां ज़िबह ई कयूं। साईं कहिड़ी रक़म ख़र्च थींदी आहे? हिकिड़े हिसे में केतिरो पैसा था अचनि साईं? 15,000 खां 20,000 ईंदा आहिनि,
पर रज़ा केतिरी थी मिले? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेतिरा इन जानवर जे मथां वार आहिनि, इन जानवर जे मथां छा आहिनि? जेतिरा वार आहिनि, अलाह ताला हर हिकु बंदे जा एतिरा गुनाह माफ़ु कंदो आहे। हाणे जानवरनि जा जेकॾहिं इहे वार असां कटे करे जानवरनि जा असां वार इहे कटे करे जेकॾहिं अगरि असां कैलकुलेट करणु शुरू कयूं त इहे केतिरा थींदा? पहिरीं ॻाल्हि असां हिसाबु न करे सघंदासीं हिन जो, हे भारी ॾाढो ॾुखियो मसइलो आहे। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन वारनि जे बराबरि ख़ुदा नेकियूं थो ॾिए, ॿिए नंबर ते अलाह ताला गुनाह थो माफ़ु करे। हे ज़ुबई करण ते ऐं अलाह जी नबी खे साहिब पुछियो या रसूल बाज़ अहिड़ा जानवर जंहिंजे चमड़े ते जेको वार न हूंदा आहिनि, चमड़े ते वार न हूंदा आहिनि, अलाह जी नबी फरमायो जेकॾहिं चमड़े ते वार न आहिनि, चमड़े ते वार न आहिनि, अलाह ताला ॿियनि जानवरनि जी निस्बत सां ओतिरा वारनि जी नेकी हिन जे अमलनामे में जारी थो करे छॾे। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो जंहिं जानवर खे तव्हां ज़िबा था कयो न, इहो क़यामत ॾींहुं अलाह ताला हिन खे उथारींदो, जानवर खे, हिन जानवर खे ख़ुदा उथारींदो। उथारे करे अलाह जे नबी फरमायो दुनिया में हिन जा हॾा बि ॻरी विया आहिनि, इन जूं खलूं बि ॻरी वियूं आहिनि, कंहिं केस में इहो जानवर साबित बीठो ई न आहे, त अलाह ताला हिन खे क़यामत ॾींहुं हिन खे उथारींदो। ऐं पोइ अलाह ताला इरशाद फरमाईंदो त दुनिया जे अंदरि मोज़िन निसार साहिबु कई हुई न ज़िबई, ऐं पोइ अलाह ताला हुकुम ॾींदो फ़रिश्तनि खे मोज़िन साहिबु जेकी कई न ज़िबई, हाणे जानवर जेको ज़िबा कयईं उन जानवर खे खणी अचो, मां अलाह अमुर थो कयां उनखे उथारियो। हो साईं अलाह जे अमुर सां उहो जानवर उथंदो। पोइ अलाह ताला फरमाईंदो हाणे फ़िलाणे फ़िलाणे बंदे जे इन मीज़ान जे अंदरि इन जानवर खे रखो। हाणे साईं हिकिड़े पासे गुनाह ॿिए पासे नेकियूं, हाणे नेकियूं त ॿियूं बि काफ़ी हूंदियूं, पोइ अलाह ताला छा फरमाईंदो हाणे इन जानवर खे बि इन जे अंदरि दाख़िल कयोसि। साईं जानवर जो केतिरो वॾो भारी वज़न आहे, एतिरियूं जेकॾहिं अगरि 20 ऐं 30 हज़ार में अलाह ताला क़यामत जी नेकियूं ॾिए त सौदो सस्तो आहे या महांगो आहे? हे इंतिहाई आसान आहे। अलाह ताला तमामु साथियुनि खे इन ते अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेके बि बंदा साहिब निसाब आहिनि उहे लाज़मी क़ुर्बानी जेको कनि। और पानी भरिया छा साईं क़ुर्बानी सिर्फ़ु घर जे हिकु फ़र्द जेको वॾो आहे उन ते ज़रूरी आहे? अगरि साहिब निसाब घर जा ॿिया बि बंदा हुजनि त छा उन्हनि ते अलॻि क़ुर्बानी लाज़िम थींदी? इन जे बारे में ज़रूरु आगाह कंदा। हिकिड़ी ॻाल्हि तमामु साथी पंहिंजे इल्म में रखनि, असां छा कंदा आहियूं जेकॾहिं को मालदार पार्टी आहे पोइ असां छा चवंदा आहियूं त यार हाणे असांजो पीउ जेको आहे न पीउ इहो बसि हाणे ज़िबई कराई, इहो ज़िबई कराई त वालिद साहिबु घर में वॾो आहे न, त हाणे सभ खां पहिरियां इहो त ज़िबई कराईंदो जेकॾहिं मालदार आहे। जेकॾहिं मालदार वालिद साहिबु आहे त उन जे मथां त लाज़िम फ़र्ज़ु थी चुको आहे। पर बाज़ औक़ात इहे हूंदा आहिनि त पुट बि पैसे में ठाउक हूंदा आहिनि। साईं पुटनि खे बि अलॻि अलॻि पैसो हूंदो आहे, हालांकि वालिद साहिब खे त पैसो आहे, उन त ज़िब कई आहे, पर हाणे घणा मां नौजवान चवंदा आहिनि साईं बसि हाणे असांजे वालिद साहिबु ज़िब कई त हाणे असां छो कई? जेकॾहिं अगरि घर में कोई बि अहिड़ो बंदो मर्द आहे या औरत आहे उनखे ज़ाती पंहिंजी एतिरी मिल्कियत आहे जो उहा निसाब ते पहुचे पई। निसाब केतिरो आहे? 52.5 तोला चांदी जेतिरा जेकॾहिं पैसा कंहिं बि घर में नौजवान वटि पिया आहिनि, कंहिं औरत वटि पिया आहिनि, जेकॾहिं पीउ ज़िबई कई आहे उज़ई कई आहे उहा त उनजी अदा थी वेंदी। पर तव्हां नौजवाननि जे मथां जेकॾहिं एतिरी रक़म आहे न तव्हांजे मथां बि लाज़मी फ़र्ज़ु आहे। हे ॻाल्हि साईं लॻे थो सम्झ में घटि आई आहे, सम्झ में आई साईं? साईं जेकॾहिं वालिद साहिबु घर जे अंदरि ज़िबई करे पियो, छाजे करे असां सम्झंदा आहियूं ज़िमेदारी इहो ई आहे, पर जेकॾहिं हाणे वालिद साहिब खां बाद में पुट आहिनि, उन्हनि खे पंहिंजो कारोबार आहे, उन्हनि खे पंहिंजो बिज़नेस आहे, उन्हनि खे पंहिंजो अलॻि अलॻि दुकानु आहे, हालांकि आहिनि घर में सभई गॾु, पर हाणे जेकॾहिं पुट खे अलॻि मिल्कियत आहे ऐं उहो पंहिंजो कारोबार अलॻि करे थो, जेकॾहिं एतिरा पैसा 52.5 तोला जेतिरी चांदी जेतिरो रक़म एतिरा पैसा थी था वञनि त हाणे हिन पुट ते अलॻि उज़ई लाज़मी थींदी। जेकॾहिं घर में घरवारी आहे, मर्द त जेको आहे हाणे ज़िबई कई आहे, पर माई खे पंहिंजा पैसा ठाउका पिया आहिनि घर में, सोन पियो अथसि 7.5 तोला सोन पियो अथसि, या एतिरी माई वटि रक़म आहे जो 52.5 तोला ताईं चांदी जे ताईं रक़म एतिरी थी वञे,
या एतिरी चांदी पई आहे त हिन औरत जे मथां बि उज़ई लाज़मी आहे। हाणे इहा औरत ईअं न चए त मुंहिंजो मुड़ुसु आहे उन ते ज़िबई कई आहे। मुड़ुसु जेकी ज़िबई कई आहे न उन पंहिंजी मिल्कियत जे एतबार सां कई आहे। जेकी तुंहिंजी औरत जे घर में जेकी मिल्कियत पई आहे न, जेकी औरत जे पंहिंजो अमाउंट हूंदो आहे, पंहिंजी रक़म हूंदी आहे। बाज़ औरतूं बि पैसे वारियूं आहिनि न साईं, जंहिंखे पंहिंजो सोन हूंदो आहे, चांदी हूंदी आहे, त इन औरतुनि जे मथां अलॻि जेको आहे ज़िबई लाज़मी थींदी। जेकॾहिं पुटु आहे उनखे पंहिंजो कारोबार आहे, 3-4 लख रुपया जेब में पिया अथसि या अकाउंट में पिया अथसि, अबे ज़िब कई आहे, अबे जो सिस्टम लही वेंदो। हाणे पुट वटि जेके 3-4 लख रुपया पिया आहिनि या अहिड़ी त 1.5 लख रुपया पियो आहे, त हाणे इहो पुटु अलॻि जेको आहे ज़िबई करे, जेकॾहिं इहो पुटु ज़िबई अलॻि न कंदो, इहो पुटु हिन जो थींदो गुनाहगार। छो त अलाह ताला उन्हनि खे हुकुम ॾिनो आहे, अलाह ताला उन्हनि खे हुकुम ॾिनो आहे जेके मालदार आहिनि, अमूमन चांदी जी रक़म चेक करायो। चांदी जी रक़म जेको आहे न मार्केट खां पुछा करायो, चांदी जी रक़म साईं केतिरी आहे, उनखे नोट कयो। 3000 रुपया चांदी जी रक़म आहे न, 3000 ते लिखो, पोइ हणोसि हिनखे ज़रब कयो 52.5 तोलनि सां। हाणे अची करे सिधी रक़म पास थी करे साम्हूं तव्हांजी बीहंदी। केतिरी रक़म बीहे थी? लखो रुपया बीहे थी या 1,10,000 थी बीहे, 1,15,000 थी बीहे। त उहा ॾिसो, जेकॾहिं 1,15,000 रक़म बीहे थी ऐं मां वटि रक़म घर में पई आहे 1,20,000, कंहिंजो को कर्ज़ु न आहे। जेकॾहिं कर्ज़ु आहे न, उहो कर्ज़ु बि वरी शार्ट करिणो आहे। अगरि कंहिं माण्हू खे कर्ज़ु बाद में ॾियणो आहे, उहो कर्ज़ु बि कटिणो आहे। इन कर्ज़ जे बावजूदि जेकॾहिं रक़म इन निसाब ते पहुची वई आहे, जेतिरा घर में माण्हुनि वटि एतिरी अलॻि अलॻि रक़म आहे, उन जे मथां अलॻि अलॻि जेको आहे क़ुर्बानी लाज़िम थींदी। इंशाअल्लाह साईं सम्झ में ॻाल्हि अची वई न? अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं अक्सर औरतूं क़ब्रिस्तान ते वेंदियूं आहिनि, उहो अमल कीअं आहे? साईं जेके बि औरतूं क़ब्रिस्तान ते वञनि थियूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे मथां लानत फ़रमाई आहे। सुना अबी दाऊद हदीस आहे, किताब आहे सुना अबी दाऊद, हदीस नंबर 3236, यानी 3236 नंबर ते हदीस आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, लाअन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाइरातिल कुबूर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, उन औरतुनि जे मथां लानत आहे जेके औरतूं क़ब्रिस्तान ते वञनि ज़ियारत लाइ। उन जे मथां मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत फ़रमाई आहे। त तमामु औरतूं जेके क़ब्रिस्तान ते वञण जूं घणियूं शौक़ीन आहिनि न, त उहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन अहकाम खे साम्हूं रखनि। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फ़रमायो आहे त औरतूं छाजे करे, भला इस्लाम में ॾिसो मना छाजे खां आई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि अल्लाह जे नबी ॻाल्हि कई न, का हिकमत जे तहत कई। इहे इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि खे क़ब्रिस्तान खां वञण खां रोकियो। औरतुनि जे अंदरि जज़ फज़ ज़्यादा आहे। औरतुनि में छा आहे? जज़ फज़, यानी औरतुनि में बेसब्री घणी हूंदी आहे। अचानक पीउ जी क़बर ॾिठो त पोइ बर्दाश्त न थींदो, उते ई जेको आहे रोअणु अहिड़ी तरह पिटको शुरू थी वेंदो। साईं थोरो ईअं थियो, थोरो अॻिते सुरको, थोरो साईं साम्हूं पियो। त औरतुनि में जेको आहे जज़ फज़ ज़्यादा आहे। हिकु नंबर ते इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो। ॿिए नंबर ते औरतुनि जे लाइ बदनज़री थींदी। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो त औरतुनि खे क़ब्रिस्तान खां इन जे करे इस्लाम रोकियो आहे, शरीयत रोकियो आहे, जेकी औरत मस्जिद में इबादत जे लाइ नथी अची सघे। हाणे जुमे में वेठा आहियूं, का औरत वेठी आहे भला हिते? का आई आहे औरत भला हिते निमाज़ पढ़णु? न आई आहे न। हालांकि हे अज़ीम नेकी आहे जमात सां निमाज़ पढ़णु, पर इस्लाम मना करे चयो कंहिं क़िस्म जी औरत मस्जिद में न अचे। छाजे करे? औरत मस्जिद ईंदी फितनो थींदो। बाक़ी साईं रही ॻाल्हि साईं पोइ हरम में औरतूं छॾियूं वञनि, मस्जिद नबवी में साईं हो मुक़दस जॻह आहे। कंहिं बि मुस्लमान एतिरो हक़ीर हुनजो ईमान न आहे जो हरम में अंदरि वञी करे उते औरतुनि खे जेको आहे बदनज़री करे थी। कहिड़े क़िस्म जो पोइ तुंहिंजो उमिरो थींदो? हिते अंदेशो आहे यार, इंसानु आहे न फिरी सघे थो, पर कहिड़ो इहो मुस्लमान हूंदो जेको वञे हितां 3 लख रुपया रक़म भरे करे उमिरि ते वञे, उते जेको आहे औरतूं जेके तवाफ़ थियूं उन्हनि में जेको नज़र विझे, त उहो उमिरो ई जेको आहे तबाह थींदो। ऐं मस्जिद नबवी उनजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने खां वठी करे उते सिस्टम इहो हलंदो अचे थो। त इन जे करे बाक़ी साहबा जेके आहिनि उन्हनि सख़्ती सां रोकियो त ॿिनि मस्जिदनि खां अलावा औरत काथे बि जेको आहे मस्जिद में वञी करे जमात सां नमाज़ न पढ़ी। औरत जे लाइ घर जेको हिकिड़ो महदूद आहे। हाणे हिते ॾिसो, जेकी औरत घर में मस्जिद में नथी अची सघे, छा इहा औरत क़ब्रिस्तान में वञी सघे थी? सख़्ती सां जेको आहे मना कयो। जेके औरतूं हाणे ॾिसो ॾही महरम बि क़रीब आहे, हे तमामु मुक़ामनि जे अंदरि
मर्द घटि बीठा हूंदा आहिनि, औरतूं ज़्यादा बीठी हूंदियूं आहिनि। मां ॾे यकीन कयो मैसेज आयो दुबई खां मैसेज, मां उन हरमा जो नालो न खणंदो ॿिनि टाइम, उहो नालो हुनजो न खणंदो त कोई सम्झंदो ई न। उन मैसेज कयो त मूंखे मुंहिंजी ससु जेको आहे धमकी ॾिनी आहे, मां बार बार पंहिंजी घरवारी खे चवंदो आहियां कॾहिं बि जेको तूं क़ब्रिस्तान न वञ, मूंखे ससु धमकी ॾिनी आहे, जेकॾहिं अगरि मुंहिंजी धीउ खे रोकी, मुंहिंजी धीउ खे पोइ तलाक ॾे। अक्सर जेको न्याणियुनि जो घर तबाह करण वारा जेके आहिनि न, उहे उन्हनि जा पीउ उन्हनि जा माउ अथव। माज़रत सां चवां थोरो बेअक़ली आहे, जहलत आहे जो माशरे जे अंदरि। अक्सर छोकिरियुनि जो घर तबाह करे चुकियूं आहिनि उन्हनि जूं माइरियूं, उनजी पास ॿधी करे पास, असांजी धीउ हीअं, असांजी धीउ जे मथां ज़ुल्म आहे। यार कहिड़ो दुनिया जे अंदरि बंदो हूंदो जेको उनखे तबाही न अचे? जेकॾहिं अगरि कंहिं नौजवान खे तबाही न अचे न, यानी उहो इंसान पोइ न आहे, चाहे गॾ खे तबाही न ईंदी आहे, कुते ॿिले खे जेको आहे न तबाही न ईंदी आहे। इंसान में हिकिड़ी सिफ़ात रखियलु आहे, इंसान में हिकिड़ो जोश वारी हिकिड़ी सिफ़ात रखियलु आहे। जेकॾहिं अगरि कंहिं बि नौजवान पंहिंजी घरवारी खे अगरि थपड़ बि कढाई न, उहो ससु चवंदी पाउ मुंहिंजी धीउ जे मथां ज़ुल्म आहे, मूंखे बसि मुंहिंजी धीउ खे तलाक खपे। अलाए केतिरा घर ईअं जेको तबाह थी विया। या चवनि असांजी न्याणी खे असां सां घणी मोहबत आहे। हिकिड़े महीने में मूंखे नौजवान ॿुधायो साईं मां एतिरो टेंशन में अची वियो आहियां, एतिरो मां परेशान थी वियो आहियां, ससु मुंहिंजी मथो ई खाई वई आहे, महीने में 3 मरतबा अचे थी ऐं पंहिंजी धीउ खे वठी थी वञे। हाणे घरवारी मां जीअं मां पंहिंजी घरवारी खे सेटिंग करणु चाहियां थो घर में, ताकी हुन सां दिलि लॻे न। नसीहत हिकिड़ी कयां थो, आहियूं अलहमदुलिल्लाह सभु जेको शादीशुदा, नसीहत कयां थो न्याणी जो निकाह करे इन खां बाद में न्याणी खे क्लियर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियो, घर खां हाणे तूं असांजे घर खां वई, हाणे बसि मां तुंहिंजो पीउ आहियां, तुंहिंजे मथां हथु रखंदुमि, हाणे सभु कुझु जेको आहे तुंहिंजो मुड़ुसु आहे। अलाह ताला क़ुरान हकीम में छा फरमाए, अर्रिजालु क़व्वामून अला निसाए, मर्द हाकिम आहिनि। अलाह ताला हाकिमियत कंहिंजे हथ में ॾिनी आहे? मर्दनि जे हथ में ॾिनी आहे। मर्द हाकिम न औरतुनि जे मथां, मर्द चाहिनि मर्द हाकिम आहिनि औरतुनि जे मथां, त औरत जे मथां जॾहिं मर्द हाकिम आहे त मर्द जीअं चवे त औरत खे उअं ई हलणो पवंदो। अलाह ताला तमामु जेको आहे साधन खे सम्झ नसीब था फरमाए। बाक़ी औरत जेकी आहे उहा बि जेको टेड़ी पासेड़ी खां पैदा थियल आहे। हे तमामु वॾे कुतुब जे अंदरि ऐं हदीस जे अंदरि आयो आहे त औरत जेकी आहे न, हे ॾिसो हे टेड़ी हॾी आहे इंसान जे अंदरि, उन मां हीअं टेड़ी हॾी मां औरत पैदा थियल आहे। त रिवायत जे अंदरि त अचे थो त इहा औरत हीअं टेड़ी रहंदी। इनखे कोई बि नौजवान हीअं सिधी करण जी कोशिशि न करी। अगरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सिधो करण जी कोशिशि कंदव, औरत तलाक वारी थी वेंदी। यार उनखे तव्हां क्लियर करे जान छॾाईंदव। त कॾहिं कॾहिं ॾिसो जीअं मर्द खे जज़्बा चढ़ंदा आहिनि, औरतुनि खे बि चढ़ंदा आहिनि। त पोइ उते घणा चवंदा आहिनि यार असां मुड़ुसु माण्हू आहियूं, असां असांजी घरवारी जेको कलाम थी करे, मूंखे जेको आहे मुंहिंजी घरवारी जवाबु ॾिनो आहे। हे कीअं? त औरत जो हमेशह जेको आहे ज़हन जेको आहे गरम हूंदो आहे, इनखे हिकमत सां हलाइणो पवंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया इन खां बाद में हिकिड़ो साहिब बि आयो, उहो साईं आयो हज़रत उमर रज़ी ताला अन्हु जे दर खे तकड़ में खड़काइणु लॻो। हुनजी घरवारी सां का ॻाल्हि हेठि मथे थी पई, हुनजी घरवारी को हिकु ॿ लफ़्ज़ मथे खां चई वई, हे सिधो शिकायत खणी आयो हज़रत अमीरुल मोमिनीन हज़रत उमर रज़ी ताला अन्हु ॾे। जीअं जो अची करे दर खड़काई, इन खां बाद में ॾिठे हज़रत उमर रज़ी ताला अन्हु जे घर में बि जहिड़ो लॻो पियो आहे। ऐं अची करे आवाज़ जॾहिं ॿुधई त साईं हज़रत उमर रज़ी ताला अन्हु अमीरुल मोमिनीन, पर घरवारी जेको आहे हज़रत उमर रज़ी ताला अन्हु खे थोरो डांटे थी। इन खां बाद में हे जेको आहे न दर इहो खड़काए करे ग़रीब वारी वापसि हली वञे पियो। हज़रत उमर रज़ी ताला जॾहिं फारिग थी करे निकिता ॾिठई परे खां इहो साहिब ॿुधो आहे। पोइ चयो अड़े बाबा हेॾे हेॾे तूं कम खां आई? चई साईं बसि मुंहिंजो कमु थी वियो आहे। मां कमु चए कम खां कमु त ॿुधाए न। चई साईं बसि मूंखे पंहिंजे कम जो जवाबु मिली वियो आहे। चए ॿुधाए थो या कढां दुरो भला? छो त हज़रत उमर रज़ी ताला अन्हु जलाली तबियत ज़्यादा हुया। चए ॿुधाए थो या दुरो कढां? चई साईं हाणे चओ त मां ॿुधायां थो। चई साईं मां आयुमि घरवारी जी शिकायत खणी करे, तव्हांजो दरवाज़ो जीअं जो खड़कायुमि, ॾिठुमि त तव्हांजी घरवारी तव्हांजे मथां बरसे पई। तव्हांजी घरवारी तव्हांजे मथां बरसे पई। हाणे साईं जॾहिं तव्हां अमीरुल मोमिनीन तव्हां सां इहा जेको तादी आहे त पोइ मां त हाणे चुप करे हलियो वञा। त हज़रत उमर रज़ी ताला अन्हु फरमायो त ॾिसो औरतुनि में जेको आहे न उहो जज़्बात रखियलु आहे। पोइ हुनखे मस्जिद में साबिक़ वठी आयो, विहारे करे पुछा कंहिं पुटु ॻाल्हि ॿुध, निकाह कयो आहे न, इन खां बाद में घर में मानी केरु पचाईंदो आहे? चई साईं घरवारी। चए तुंहिंजी औलाद खे केरु पालींदी आहे? चए घरवारी। चए कपिड़ा केरु धोईंदी आहे? चए घरवारी। चए हंधि बिसरनि खे केरु सेट कंदी आहे? चए घरवारी। चए ॾिस न मानी पचाइणु औरत जी ज़िम्मेदारी आहे। शरीयत हुकुम ॾिनो आहे त औरत खे नान नफ़को ॾियो, यानी तयारु मानी अची करे खारायोसि। मानी पचाइणु उन जी ज़िम्मे न अथई,
मानी तूं पाण पचाए काॾा वठी अचु। इन जे बावजूद बि औरत मानी पचाए थी। साईं हे क्लिप मां न लाहींदुमि, मतां मायूं ॿुधनि कंहिंखे मानी मिले ई न, टेंशन न कयो। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला फरमायो मानी जेको आहे न पचाइण जी ज़िम्मे न आहे, मानी तव्हां हाणे ॾींदव। इन खां बाद में ॿुधाई, हे जेके ॿार आहिनि ॿार, इन जी तरबियत तव्हांजी ज़िम्मे आहे। छाजे करे जेकॾहिं अगरि औरत मुड़ुस खां अलॻि थियणु चाहे थी न त ॿार मिलंदा न मर्द खे। इहे ॿार कंहिंजा, नालो कंहिंजो थींदो ॿारनि जो। वॾी करे जॾहिं ॿार बुलंदी ते पहुचनि, नौजवान थींदा न, पोइ ॿार चवंदा साईं असां मुजीब रहमान जा पुट आहियूं। हा चवंदो साईं इलाही बख़्श साहिब जो मां पुटु आहियां। कोई बि बंदो जेको आहे पंहिंजी माउ जो नालो न खणंदो आहे, ॿार हमेशह पीउ जो नालो खणंदा आहिनि। चई इन जी तरबियत बि जेको असांजी ज़िम्मे आहे। पोइ हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला फरमाए जॾहिं एतिरा कम असांजूं घरवारियूं असांजे लाइ कनि थियूं, पोइ कॾहिं कॾहिं जेकॾहिं तेज़ ॻाल्हायूं पोइ असां छा कयूं, उन्हनि खे कढी छॾियूं भला घरां। पोइ ॿुधां चई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जन फरमाए औरत हीअं टेड़ी आहे, इहा ईअं टेड़ी रहंदी न की ईअं हलायोसि, इहा ईअं ई बरसंदी। कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी तव्हां चवंदव बसि हाणे हिनखे छॾियई न, वॾी वॾी जेको तव्हांखे खार ॾींदी। पर इस्लाम अची करे ॿुधायो हिकमत सां हिनखे हलायोसि। तव्हांजूं घरवारियूं आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहबा तव्हां मां भले में भलो, भले में भलो, भले में भलो उहो आहे जेको पंहिंजी घरवारियुनि सां भलो हले। ऐं अलाह जी नबी फरमायो मां सभिनी खां दुनिया जे अंदरि बहितर आहियां। छाजे करे मां पंहिंजी यारनि घरवारियुनि सां बहितर नमूनो इख़्तियार कंदो आहियां। अलाह ताला साईं सम्झ नसीब अदा फरमाए। साईं मां कसम कयां थो फलाणे माण्हू सां न ॻाल्हाईंदुमि, हाणे उन सां ॻाल्हाइणु चाहियां थो त कसम जो कफ़ारो छा थींदो? साईं कसम जो कफ़ारो इहो आहे त 10 मिसकीननि खे सुबुह शाम मानी करायो, हे कसम जो कफ़ारो आहे। कंहिं माण्हू कसम कयो न, कसम अलाह जो कसम अॼु खां वठी करे मां पंहिंजे भाउ सां न ॻाल्हाईंदुमि, थींदो आहे न साईं। अलाह जो कसम अॼु खां वठी करे पंहिंजी घरवारी सां न ॻाल्हाईंदुमि, पीउ सां न ॻाल्हाईंदुमि, माइटनि जे घर न वेंदुमि, हा साईं मामे जे घर न वेंदुमि। हाणे जेके अहिड़ो कसम खयों अथव, इन कसम खे टोड़े छॾियो। छाजे करे सुलह रमी जो अलाह ताला हुकुम ॾिनो आहे। अलाह ताला छा हुकुम ॾिनो आहे? सुलह रमी जो। हाणे इन कसम जो कफ़ारो तव्हांजे मथां लाज़िम थींदो। 10 मिसकीननि खे सुबुह शाम मानी करायो, कसम जो कफ़ारो अदा थी वेंदो। जेकॾहिं अगरि ॾिसो त पैसा सफ़ा आहिनि ई न, पोइ इस्लाम ॿुधायो 3 रोज़ा रखो। 3 रोज़ा लगातार, ईअं न त हिकिड़ो रखे करे पोइ वरी 2-3 ॾींहं खां बाद में, न 3 रोज़ा लगातार रखो, कसम जो कफ़ारो अदा थी वेंदो। साईं क़ुर्बानी कंहिं मर्द ऐं औरत ते वाजिबु आहे? साईं क़ुर्बानी उन ई मर्द औरत जे मथां वाजिबु आहे जंहिं वटि मिल्कियत में एतिरो पैसो हुजे जो 52.5 तोला चांदी ताईं रक़म पहुचे, या 52.5 तोला चांदी घर में मौजूदु आहे, या 7.5 तोला कंहिं मर्द वटि सोन आहे या कंहिं औरत वटि सोन आहे, त इहो इन जे मथां जेको क़ुर्बानी लाज़िम थी वञे। अगरि न कंदो गुनाहगार थींदो। छा साईं क़ुर्बानी कंदड़ पंहिंजे जिस्म जा वार पहिरीं ज़ुलज खां वठी करे 10 ज़ुलज ताईं न कटे? मुस्तहब अमल आहे। पहिरीं ज़ुलज खां वठी करे 10 ज़ुलज ताईं ॿुधायो वेंदो आहे न, जेको बंदो क़ुर्बानी करे थो पहिरीं ज़ुलज खां वठी करे 10 ज़ुलज ताईं छा करे पंहिंजा वार जिस्म जा न कटे। पोइ उन में सिर बि अची थो वञे, बग़ल जा वार बि अची था वञनि, ऐं अहिड़ी तरह मुछूं बि अची थियूं वञनि। ॾाढ़ी त हुअं बि न आहे कटाइणी, ॾाढ़ी छो कटाइणी आहे? ॾाढ़ी हुअं बि न कटाइणी, इहो मुस्तहब अमल आहे। पर जेकॾहिं इन जी ज़रूरत पइजी थी वञे त कटाए सघो था, हराम अमल न आहे, बल्कि बहितर अमल आहे त न कटाए, ईद खां बाद में कटाए। साईं क़ुर्बानी जो गोश्त अगरि समूरो पंहिंजे घर में रखे छॾियो त उहो अमल कीअं आहे? साईं कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, भले फ्रिज भरे रखो, जेतिरो फ्रिज लोड खणी सघे न उन में क़ुर्बानी जो गोश्त विझी छॾियो। बाक़ी बहितर तरीक़ो जेको आहे गोश्त जा 3 हिसा कयो। हिकु हिसो ग़रीबनि जे अंदरि तक़सीम कयो, ॿियों हिसो जेको आहे पंहिंजे रिश्तेदारनि खे ॾियो, 3हों हिसो पंहिंजे घर में रखे छॾियो। जेकॾहिं अगरि कंहिं बंदे जी फैमिली ज़्यादा आहे, ॾिसो त हाणे साईं पुट बि आहिनि, पोटा बि आहिनि, जेकॾहिं इहा लिस्ट लॻायां थो त पोइ 50 भाती थी था वञनि। हे सॼो ॿकरो मुंहिंजे घर में ईंदो, साईं सॼो ॿकरो काए घर में ज़बरदस्त क़िस्म जो ठाराए करे खाओ, कंहिं क़िस्म जो कोई बि लेबल न आहे, गुनाह बि न आहे। हा जेकॾहिं ज़्यादा घर में पब्लिक आहे त सॼो ॿकरो भले घर में खाई छॾियो। ऐं जेकॾहिं अगरि इहो ॿियनि खे ॾे त नेट वरी हे बि त वठे न। बाक़ी मुस्तहब अमल इहो आहे त ग़रीबनि खे बि खारायो, फ़क़ीरनि खे बि खारायो, रिश्तेदारनि खे खारायो, ऐं पाण बि खाओ। क़ुर्बानी जो गोश्त केतिरनि ॾींहंनि ताईं रखणु जाइज़ आहे? पूरो साल जेकॾहिं रखो कोई टेंशन न आहे। क़ुर्बानी जो गोश्त जेकॾहिं पूरो साल बि अगरि पयल आहे न त उनजे अंदरि कंहिं क़िस्म जी ममत न आहे।
इब्तिदा इस्लाम में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हुकुम ॾिनो जंहिं टाइम सफ़ा नई क़ुर्बानी थी न, त अल्लाह जे नबी इहो हुकुम ॾिनो त ए साहबा 3 ॾींहंनि खां मथे कोई बि गोश्त न रखी। तो साहब ईअं कयो, 3 ॾींहंनि खां मथे गोश्त रखणी न पिया साहबा। चाहे उहो पहिरियों साल हुयो, उन जे अंदरि ग़रीब तमामु घणा साहबा हुया। पोइ इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो बसि 3 ॾींहंनि खां, छॾे करे इहो हुकुम इन करे ॾिनो, ॾिसो नबी जे कुल में हिकमत आहे, इहो इन करे ॾिनो ताकी सभु साहबा विराए छॾनि, जेके बि ग़रीब उन्हनि ताईं पहुचाए छॾनि। साईं ईंदड़ साल वरी क़ुर्बानी आई, उन साल में त सभु साहबा मालदार थी विया। पोइ अल्लाह जे नबी फरमायो, ए साहबा हाणे जेतिरनि ॾींहंनि ताईं अगरि तव्हां वटि गोश्त रखणु मुनासिबु आहे, ख़राबु नथो थिए न, त रखे सघूं था। जेकॾहिं फ्रिज जे अंदरि गोश्त कोई बि साथी महीनो रखणु चाहे, 2 महीना रखणु चाहे, मां तव्हांखे तरकीब ॾींदुमि, पहिरियों एतिरो रखो न, ग़रीबनि खे बि ॾियो। बिल फ़र्ज़ जेकॾहिं ॾिसो था यार, हाणे ग़रीब बि कोई पाड़े में न आहे, सभिनी खे जाम मिलियो आहे, महीनो 1.5 साल ताईं जेकॾहिं फ्रिज में पियो आहे न, गुनाह कंहिं क़िस्म जो न आहे, खाइणु बिल्कुलु जाइज़ आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।